ओम शांति। अजय मावाक्यन विदेश में ईश्वर सेवा जो महत्व ब 875 मावाक्यन मुझे बाप दादा जी सम्मुख केड़ा बार सदा रही सदा सम्मुख रहने वाला बारन जी विशेषता शाय अहिड़ी विशेष आत्माउनि जे प्रति बाप दादा के विशेष रूप सां मिलन मल्हाइणो हूंदो आहे। अहिड़े ॿारनि खे नैननि जा सितारा व जहान जो नूर चइबो आहे। जिस स्थूल शरीर जे अंदर सभिनि खां विशेष ऐं सदा आवश्यक अंग नैन हूंदा आहिनि। नैन त जहान इन प्रकार अहिड़ा ॿार एतिरा विशेष ॻायल आहिनि। बाबा चवंदा अहिड़ा ॿार सर्विस हुजण जे कारण विश्व जे लाइ व जहान जे लाइ नूर अर्थात प्रकाश व ज्योति समान है। कहिड़ा ॿार जो सदा बाबा जी सर्विस में तत्पर रहंदा आहिनि। अहिड़ा ॿार सर्विसेबल हुजण जे कारण विश्व जे लाइ व जहान जे लाइ नूर अर्थात प्रकाश व ज्योति समान हूंदा आहिनि। जीअं जान जे लाइ अर्थात शरीर जे लाइ नैन आवश्यक आहिनि, वैसे ही जहान जे लाइ नूर आवश्यक आहे। अगर अहिड़ी आत्मायूं निमित न ठहनि त जहान जंगल ठही वञे, अर्थात जहान न रहंदो। ईअं सदा स्वयं खे बि सितारो ही समझी करे कर्म कंदा आहियूं। असांखे सदा खुद खे सितारो आत्मा समझी करे हर कर्म करणो आहे त असां द्वारा बाबा जी किरणियूं विश्व में फैलती रहेंगी। सितारो भी चमकदो, वो सितारो वो कॾहिं चमकदो जॾहिं असांजो बुद्धि योग बाबा सां सदा रहंदो। अहिड़ा ॿार ही बाप दादा जे नैननि में समायल उहो हूंदा आहिनि। अर्थात बाप जी लग्न में सदा मग्न रहण वारा, साथ साथ उन्हनि जे नैननि में भी सदा बाप दादा समायल हुआ रहंदो आहे। हुननि जे नैननि में भी बाप दादा ही समायल आहे ऐं बाप दादा जी नैननि में भी उहा आत्मायूं समायल आहिनि। अहिड़े ॿार ही बाप दादा जे नैन में समाये हुए अर्थात बाप जी लग्न में सदा मग्न रहंदा आहिनि। साथ साथ उन्हनि जे नैननि में भी बाप दादा समायल आहिनि। अहिड़ा नैननि जा नूर सिवाय बाप जे ॿियो कोई भी व्यक्ति व वस्तु खे ॾिसते हुए भी न ॾिसंदा, हुननि खे नज़र ईंदे हुए भी न ईंदो, छो जो हुननि जे नैननि में त बाप दादा आहे। अहिड़ी स्थिति ठही आहे अथवा अञा ताईं भी कुछ ॿियो कुछ ॾेखारण में ॾींदो आहे। कंहिंमें भी अंश मात्र कोई रस ॾेखारण में ॾींदो आहे। बाबा चवनि था में भी अंश मात्र चेक करो खुद की। ये चेकिंग के कर सकता है यदि ऐसा विचेस में ना सेकंड में स्टॉप करे बाबा सा बुद्धि योग जोड़ो पर इसको काटे काटे सांजी बुद्धि मन की खिंचावट थे थी। एक तीन लोग सर्वे सर तू गाली आदत थी। एक तीन लोग असांजी असांजो हिसाब हूंदो आहे, ॿियो हूंदो आहे असांजो हिसाब हूंदो आहे, टियों हूंदो आहे असांजी ही आकर्षण। तो चेक करो कहिड़ी भी अंश मात्र कोई व्यक्ति वस्तु वैभव में असांजी रग त न अटकी आहे, आसार संसार अनुभव थींदो आहे। ये सभु जीअं मरल आहिनि अहिड़ो बुद्धि द्वारा अनुभव थींदो आहे। बाबा चवनि था ॾिसो दुनिया में माण्हू बाबा चवंदा आहिनि सभु मुर्दनि जी दुनिया आहे। मुर्दो जीअं मुंहुं सुजाए करे मतिलबु शांत हूंदो आहे, खिलंदो थोड़ी है। ये दुनिया में भी है ना सभिनि जी आत्मा खुश न आहे। ॿाहिरां खां भली खिलंदा लेकिन अंदर खां खुश न आहे। त बाबा चवनि था इहे सभु जीअं मरा पिया आहिनि, इहे बुद्धि द्वारा अनुभव थींदो आहे। मुर्दे सां कोई प्राप्ति जी इच्छा थी सघंदी आहे छा?
कोई मुर्दो पयो हुजे असांजे साम्हूं, असांजी कोई इच्छा थींदी भई आत्मा ही निकिरी वई त हुनसां कुझु प्राप्ति थोड़ी थींदी। त बाबा चईंदा आहिनि छा कोई संबंध जी अनुभूति थींदी आहे? ये इच्छा मात्रम अविद्या, सदा हिक जे रस में रहण वारा, हिक रस पी वारा ठही चुकिया आहियो, अथवा अञा ताईं भी मुर्दन सां के प्रकार जी प्राप्ति जी कामना आहे? हिन दुनिया में किसां भी कोई भी प्राप्ति जी इच्छा रखण ठीक न आहे। छोकी अगर असां चाहूं, ॾिसो माण्हू चाहिनि था असांजा ॿार ईअं करनि, असांजो पति ईअं करे, असांजी ज़ाल ईअं करे, असांजो फलानो ईअं करे, हर आत्मा जो काथे शरीर ठीक न आहे, काथे स्वभाव संस्कार ठीक न आहे, काथे प्रकृति सां कुछ न कुछ, इन करे जेको आहे न हुनमें संतुष्ट रहण सिखो। भई अॼु असां कंहिंखे चऊं असांजे लाइ पनीर ठाहियो, हाणे सम्झो था काॾे वञो था चओ असांजे लाइ पनीर ठाहियो, हाणे हुननि वटि धन आहे न आहे, उहो हुननि जी तबियत ठीकु आहे न आहे, तव्हां अगरि हुननि सां इच्छा रखो उहो न ठाहे त उदास थी वेंदा। न त इन करे बाबा चवनि था कि हिन दुनिया में सभु मुर्दा आहिनि, कंहिंसां बि कोई प्राप्ति जी इच्छा न रखो। त बाबा चवंदा आहिनि मुर्दे सां कोई संबंध जी अनुभूति थींदी आहे? अहिड़ो इच्छा मात्र में अविद्या, सदा हिक जे रस में रहण वारो, हिक रस पी वारा ठही चुकिया आहियो, अथवा अञा ताईं भी मुर्दन सां के प्रकार जी प्राप्ति जी कामना रखदा आहियो। जेको दुनिया में कीअं भी हले तो उनखे सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाए जीवन में हलदा हलो, हिननि जी विशेषता ॾिसी हलदा हलो, सभिनि में सुठो सुठो कंदा हलो, या कोई विनाशी रस पंहिंजी तरफ आकर्षित कंदो आहे। जेस ताईं कोई प्राप्ति जी इच्छा व कामना आहे या कोई रस जो आकर्षण आहे त बाप दादा जे नैनन जी सितारा न ठही सघंदासीं। हिन समय समझदार व्यक्ति की असांखे त बाबा एॾी बुद्धि ॾिनी थी कि असां बाबा खे पहचाने छॾियो आहे, त हिन समय असांखे बाप दादा जे नैनन जो सितारो ठाहिणो आहे। त हिन दुनिया में कंहिंसां भी कोई भी प्रकार जी इच्छा न रखनी है, सब कुछ बाबा जो समझी करे, बाबा जाते विया रहा है, जो खा रहा है, जो पा रहा है, जीअं रखे, सब बाबा जो समझी करे जीवन में सदा संतुष्ट रहो, बाबा सां गॾु रहो। त बाबा समझी बाबा सां गॾु रहण सां असांखे सर्व संबंध, सर्व रसनि जी भी अनुभव थी सकती है। असांखे गुलाब जामुन खाइण जी इच्छा थिए थी त तव्हां बाबा खे यादि कयो त बाबा तव्हांखे उहो रस भी अनुभव कराईंदो। बाप दादा जे नैनन जी सितारो ठाहिण लाइ छा करणो पवंदो? इच्छा मात्रम अविद्या, सदा नैनन में बाप दादा समायल रहे, हिन जे लाइ इच्छा मात्रम अविद्या ठहिणो पवंदो। त हिक अहिड़ी विशेष आत्मा जेके नूरे रतन व नैनन जे सितारा व जहान जो नूर चईंदा आहिनि, त फर्स्ट नंबर में त नैनन जो नूर ई आहे न। त पहिरियों त नैन ही हूंदा आहिनि न, भई मस्तक मणी पोइ नैन, लेकिन सभिनि खां पहिरियों त नैनन ते ई नज़र वेंदी आहे न। त बाबा चवनि था नूरे रतन व नैनन जे सितारा व जहान जा नूर चईंदा आहिनि न, त फर्स्ट नंबर में नैन ही आहिनि न। सेकेंड नंबर में जीअं नूरे रतन प्रसिद्ध आहे, नूरे जहान व जहान जो नूर, हिन ही प्रकार सेकेंड नंबर वारा के रूप में प्रसिद्ध आहिनि, बुझाइनि जे रूप में। ब्रह्मा जी बुझायूं अनेक ॾेखारींदा आहिनि न, सेकेंड नंबर वारी आत्मायूं आहिनि बुझाइनि जे रूप में, अर्थात सहयोगी आत्मा। अगर तव्हांखे बाबा जी नूरे रतन ठहिणो अथव, नैनन जो सितारा ठहिणो अथव, जहान जो नूर ठहिणो आहे, त इच्छा मात्रम अविद्या थियो। सदा खुद की निराकार आत्मा समझी हलदा हलो। ऐं बाबा जी सहयोगी आत्मा त असां बाबा जी बुझायूं थी वियासीं।
त स्वयं के फर्स्ट नंबर में समझदा आयो या सेकंड नंबर में? लंडन जो ग्रुप कहिड़ो नंबर में आहे? जबकि डबल विदेशी ग्रुप में बाप दादा जो विशेष आह्वान कयो अथई। विदेशी त सभु आहिनि, लेकिन ये डबल विदेशी आहिनि। त डबल विदेशियुनि खे विशेष रूप सां बाप दादा जो शो करणो पए। अॼु बाप दादा जी मुरली विशेष डबल विदेशियुनि जे लाइ आहे, लेकिन आहे सभिनि जे लाइ, लेकिन हुनमें बि डबल विदेशियुनि जे लाइ उहा बाबा चवनि था कि डबल विदेशियुनि खे विशेष रूप सां बाप दादा जो शो करणो पए। उहा तॾहिं करे सघंदा जॾहिं नैननि जा नूर ठाहींदा, बुझायूं न। विदेशियुनि खे सर्विस जो नयो प्लान ठाहिणो खपे। जे भारत में निवास करण वारा सर्विसेबल आत्मायूं नई नई इन्वेंशन कढंदा आहिनि न, ये डबल विदेशियुनि खे छा इन्वेंशन कढणी आहे? जीअं भारत में कढंदा आहिनि, विदेश में भी कंदा आहियो, उहा विदेश में भी विदेश जी इन्वेंशन पोइ भारत में थी। जे प्रदर्शनी, फेयर, प्रोजेक्टर शो व गीता पाठशाला ये भारत में निवास करण वारनि जी इन्वेंशन आहे। ये विदेशन छा इन्वेंशन कई बाबा चवंदा? मॉरिशस में प्राइम मिनिस्टर खे सॾु करायो। कंहिं चयो बाबा मॉरिशस में प्राइम मिनिस्टर खे सॾु करायो। के सॾु कराइण ये भी शुरू हितां खां ई शुरू थियो, भारत खां, लेकिन हुनखे प्रैक्टिकल में हुते लायो। भारत प्रैक्टिकल में न कयो अथई। ये त ठीकु आहे, प्राइम मिनिस्टर सेंटर ते आयो त कुझु कयो, उनजे लाइ बाप दादा धन्यवाद कंदा आहिनि, लेकिन हुतां खां कोई नई इन्वेंशन कढो आहे। हाणे बाबा विदेशियुनि खे चवनि था कि हुतां खां कोई नई इन्वेंशन कढो। विदेशियुनि खे अहिड़ी कोई व्यंग मार्ग जी सर्विस इन्वेंशन विदेश जे वातावरण प्रमाण कढणी खपे, जो थोड़े समय जे अंदर विदेश में संदेश पहुची वञे। टीवी व रेडियो में तव्हां माण्हुनि जे ईंदो आहे, उहो त हुतां जे लाइ कॉमन ॻाल्हि आहे। जीअं असांजो ईंदो आहे हूअं ॿियनि जो बि ईंदो आहे। इंडिया में ये वॾी ॻाल्हि आहे, लेकिन इहा ॻाल्हि कई स्थाननि में कॉमन आहे। त जेतिरो पुरुषारत कयो आहे, थोरे समय में हिम्मत उमंग उत्साह ॾेखारींदे हुए सर्विस खे अॻियां वधाइणो आहे। हुनजे लाइ बाप दादा लास्ट इज फास्ट जो टाइटल त ॾींदा ई आहिनि, लेकिन हाणे आपस में सभु विदेशी मिली करे अहिड़ी नई इन्वेंशन कढो जो विदेश मां एतिरो फोर्स जो आवाज थिए जो उहा भारतवासियुनि ताईं पहुचे। बाबा चईंदा न, भारत जा कुंभकर्ण कॾहिं जागदा जॾहिं विदेश मां आवाज ईंदी। जॾहिं भारतवासी न विदेशनि खे ॾाढो इम्पोर्टेंस ॾींदा आहिनि, विदेश जी चीज खे सुठो मञदा आहिनि, भारत जी चीज जी वैल्यू न आहे। त बाबा जी प्रत्यक्षता भी विदेशनि द्वारा ही थींदी। बाबा चवंदा कि विदेश में एतिरो फोर्स जो आवाज हुजे जो उहो भारतवासियुनि ताईं पहुचे। विदेश जी सर्विस जो मूल फाउंडेशन इहो आहे कि विदेश जी आवाज द्वारा भारत जा कुंभकर्ण जागदा। विदेश सर्विस जी एम ऑब्जेक्ट इहा आहे। विदेश जो विदेश में ॾेखारियो ये कोई वॾी ॻाल्हि न आहे। हुन लक्ष्य सां विदेश जी सेवा ड्रामा में नूंदल आहे। त विदेश जो विदेश में ॾेखारी ये कोई नई ॻाल्हि न आहे, लेकिन विदेश में आवाज निकिरे ऐं भारतवासी जागन की अरे भारत में भगवान अची। त हिन लक्ष्य सां विदेश जी सेवा ड्रामा में नूंदल आहे। ऐं अञा ताईं भी कोई भी इन्वेंशन जो आवाज विदेश सां ही ईंदो आहे न। भई ॾिसो साइंस जी जेकी भी नई नई टेक्नोलॉजी ईंदियूं आहिनि, वो पहिरियों त विदेश में ठाहींदियूं आहिनि, पोइ भारत में ईंदियूं आहिनि। न त इहे भी उतां ई जी आवाज ईंदी त भारतवासी जागदा। इन्वेंशन भारत जी हूंदी आहे, लेकिन भारतवासी भारत जी इन्वेंशन के विदेशनि द्वारा ही मञदा आहिनि। छो जी अॼु भी सुबुह जो बाबा चई न कि भारत
कि ॿाहिरां वारा असांजो ई धन खणी आहिनि, आहिनि सभु भारत जी ई चीज़, लेकिन विदेश में वञी करे उहा ॿियो उनखे थोरो सुठी रीति ठाहींदा आहिनि न, त पोइ उनखे ऊंचो मञंदा आहिनि। आहे सभु भारत खां ई त पूरो धन वियो आहे, भारत खां ई पूरी टेक्नोलॉजी बि बाबा चवनि था वई आहे। त भारतवासी न भारत जी इन्वेंशन के विदेशन द्वारा ही मञंदा आहिनि। ये ईश्वरीय प्रतिष्ठा की आवाज विदेश सर्विस ही भारत में नाम बालू कंदी। बाबा चवनि था विदेश ईश्वरीय प्रतिष्ठा की आवाज विदेश सर्विस ही भारत में नाम बालू कंदो। त विदेशी हिन कार्य अर्थ निमित्त थियल आहिनि, इन करे हाणे अहिड़ी इन्वेंशन करो, कोई अहिड़ी आत्मा खे निमित्त ठाहियो जिनजे अनुभव जो आवाज थे, मुख सां आवाज न, अनुभव जो आवाज विदेश खां भारत ताईं पहुचे। अंतिम समय में विदेश सेवा खे एतिरो महत्व छो ॾिनो आहे, जबकि वञण वारनि जो भी संकल्प थींदो आहे कि अहिड़े नाज़ुक व नज़दीक समय ते विदेश में छो था मोकिलनि। भई जॾहिं बाबा अव्यक्त थियण खां पोइ विदेश सेवा जास्ती शुरू थी, त बाबा खे ॿार सोचदा आहिनि कि बाबा विनाश थियण वारो आहे, त असांखे विदेश छो था मोकिलो। त बाबा चवनि था अंतिम समय में विदेश सेवा जो एतिरो महत्व छो आहे, जबकि वञण वारनि जेका वया ज्ञान ॾियण उहो भी सोचता आहिनि कि नाजुक व नज़दीक समय ते विदेश में छो था मोकिलनि, जबकि अंत में विदेश सां भारत में अचणो आहे, पोइ भी विदेश सेवा अॻियां वधे थी। अंत में विदेश खां भारत में ही अचणो आहे, लेकिन पोइ भी विदेश सेवा अॻियां वधे थी न। सुठा हैंड्स विदेश सेवा अर्थ मोकिलनि था, जबकि भारत में आवश्यकता है, निमंत्रण आहे, पोइ भी छो मोकिलंदा आहिनि बाबा विदेश में सेवा करण लाइ। ॿियो इहे भी ॼाणदा आहिनि कि अन्य मत मतांतर जो स्वर्ग में अचण जो पाठ भी न आहे। बाबा चवंदा न ॿिया धर्म वारा त स्वर्ग में भी न ईंदा, लेकिन जो ट्रांसफर थी विया आहिनि न, मतलब जो असांजी धर्म खां निकिरी करे ॿिए धर्म में हली आहिनि, कन्वर्ट थी आहिनि, हुन आत्माउनि खे पंहिंजे आदि धर्म में लाइण लाइ बाबा विदेश सेवा शुरू कराई अथई। हिकु त आहे भारत खे जगाइण लाइ, ॿियो आहे जेका आत्मायूं अलॻि ॿिए धर्म में हली वियूं आहिनि उन्हनि खे सॾु कराइण, जो ॾाढा थोड़ा हूंदा। हिन जो मूल आधार व विदेश सर्विस जी एम ऑब्जेक्ट इहा आहे कि विदेश द्वारा भारत ताईं आवाज पहुचण जो राज ड्रामा में नूंदल आहे। हाणे बाबा अॼु विदेशनि खे जगाइनि था कि अहिड़े के स्पीकर खे तैयार करो, वॾे माण्हू खे जंहिंजो अनुभव ॿुधी भारतवासी जगनि। सॼे ड्रामा में अहिड़ो राज नूंदल आहे, हिन करे विदेश जी सर्विस खे फर्स्ट चांस ॾिनो आहे। हिन करे विदेश जी सर्विस खे बाबा फर्स्ट चांस ॾींदा आहिनि। बाबा चवनि था बाक़ी गीता पाठशाला खोलियो, टीवी में ॻाल्हायो, उहो कोई एम ऑब्जेक्ट न आहे, उहो सभु साधन आहे। एम ऑब्जेक्ट ताईं पहुचणो आहे। हाणे एम ऑब्जेक्ट छा आहे, सिर्फ विदेश न, असांखे भी कीअं अहिड़े नामी ग्रामी सुठे माण्हू खे ज्ञान में लाइणो खपे, जंहिंजी आवाज ॿुधी करे नंढा भी जगनि। लेकिन कोई वॾो माण्हू चईंदो न, घर में भी कोई वॾो माण्हू चईंदो हा ये ठीकु आहे, त सभु मञंदा आहिनि। त बाबा चवनि था कि सभु बाक़ी त सभु साधन आहे, लेकिन लक्ष्य असांजो इहो आहे, सम्झो। त हाणे वापस आपस में अहिड़ी राय करो कि जल्दी जल्दी भारत ताईं आवाज कीअं फैलायूं, विदेश द्वारा भारत में आवाज कीअं थिए। अॼु ख़ासि विदेशनि जे लाइ बाप दादा खे भी विदेशी ठहिणो पए। बाप दादा विदेशी न ठहींदो त मिली भी न सघे। बाप दादा खे भी विदेशी ठहिणो पवंदो, मतलब कि ॿिए देश खां अचण वारी आत्मा। विदेशी विशेष आत्मायूं
जो कि विशेष कार्य जे निमित्त है। बाबा चवंता विदेशी विशेष आत्माएं जो कि विशेष कार्य जे निमित्त है एड़ी होनार ग्रुप के ॾिसण जे लाइ व साकार रूप में मिलण जे लाइ निराकार और आकार के भी साकार रूप जो आधार वठणो पए। एड़ी विशेष आत्माओं सदा पांजी के विशेष आत्मा समझते हुए मनसा वाचा कर्मणा विशेष संकल्प वाणी कर्म कंदार। बाबा चवंदा यही पांजी के विशेष आत्मा समझो देश में सेवा करण की वॾी ॻाल्हि आहे। ॿई तरफ जा ग्रुप्स ठाहिनि ता माण्हू जे निमित्त अन्य आत्माउनि खे भी चांस मिली हो न। ऐं सभु आत्मायूं उनमें भी विशेष मधुबन निवासी पांजे के सदा लकीएस्ट समझो भाई बाबा अज जी मुरली विशेष बाबा डबल विदेशन जे लाइ से या लेकिन हमें पो मधुबन निवासियों सां भी त बाबा मिली वेंदा आहिनि। छो बाबा मधुबन में ही त ईंदा आहिनि न। छो सिवाय मधुबन जे बाप दादा काथे भी मिलन न मनाए सकते हैं। लुसाखा में शो न ईंदा आहिनि के पुछो कोई विदेश की कोई जगह होंदी त की पुछो बाबा त होॾे छो न ईंदा आहिनि। आकार रूप में हिते हुते वञी सघंदो आहे जॾहिं जंहिंजो समय ईंदो आहे त सर्कमस्टेंसिस वक्त समय सहज और स्वतः ही हुते वठी ईंदा। बाबा फरिश्ते रूप में हर जगह वञी सकते हैं लेकिन साकार में चाहे अव्यक्त जो ब्रह्म दादी जे शरीर में ईंदा हुया हुनजे लाइ त मधुबन स्थानी मुक़रर अच्छा स्वयं के समय की ॼाणण वारा सदा सर्व रसुनि सां न्यारो हिकु रस में रहण वारा। जॾहिं भी रोटी भी खाओ न उन समय टेस्ट न वठो उन समय भी बाबा जी याद जो टेस्ट वठो। त कॾहिं कॾहिं न उहो रस भी याद ईंदो आहे त बाबा सां डिस्कनेक्ट थी वञे न। त बाबा चवनि था अहिड़ा ॿार जो स्वयं खे समय खे ॼाणण वारा आहिनि सदा सर्व रसुनि सां न्यारो हिकु रस में रहण वारा बाप दादा की सदा नैनन में समाइण वारा बाप दादा जे नैनन जे सितारा सदा स्वयं के ज्योति स्वरूप सितारो समझी करे हलण वारा न्यारी ऐं प्यारी आत्माउनि खे सर्वश्रेष्ठ आत्माउनि के साथ साथ विशेष डबल विदेशी आत्माउनि के बाप दादा जो याद प्यार और नमस्ते। असांजी भी बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। ओम शांति। बाबा की याद करो।